मां नथो कुछ करे सघां त बाबा वाकई तूं नथो कुछ करे सघे। जेकर मां गरीब आहियां कमाइण ते अचां टाइम लॻंदो, रातो रात कोई न थींदो। ऐं साईं गॾो गॾु शेयर थींदो हले, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। काफ़ी दोस्त त हाणे इहो ई चवंदा आहिनि साईं तुंहिंजो नारो हा बाबा शेयर शेयर शेयर। साईं हे बीच हिननि जो ठहियलु आहे ढंढ ते, पर माण्हू ई पंहिंजो ख़्यालु पाण था करनि न बा। को जूस जो दॿो का थैली का ईअं शइ खाई पी ईअं नथा सटनि। असां त बेपरवाह, असांजा माज़रत सां साईं असांजा पंहिंजा अफ़ाल अहिड़ा आहिनि न। पोइ वरी चवंदा साईं असां वटि गंद आहे, मक्खियूं आहिनि, मच्छर आहिनि, हाणे छा कयां। असां त साईं सिर्फ़ु मां इहो नथो चवां त केरु सही आहे या केरु ग़लति आहे, मां सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां थो प्रैक्टिकली त हे माण्हू जूस दॿो या पी करे सटनि, थैली सटनि न, गंदो करे था सघनि न। ऐं असां वारा त बादशाह आहिनि, पोइ बादशाहनि वारा कम अथनि, पोइ वरी माहौल बि ओड़ो मिलेनि थो न, छा कयूं। सम्झी त विया हूंदो मां छा थो चवणु चाहियां। हे तव्हांजे साम्हूं अखियुनि जे अॻियां ॾिसो न, हे माई वेठी आहे पंहिंजे मन में वेठी आहे, कोई केरु कंहिंखे नथो ताड़े पियो हिते। त हिन खे ॾिसो भउ न भुला, कोई नथो ताड़ेसि न अचेसि थो वेझो, ठीकु आहे। ख़ुदा न ख़ास्ता असां वटि छा आहे माहौल तव्हांखे वधीक ख़बर आहे। हिते माना केरु कंहिंजी ज़िंदगी में न छेड़खानी न कंदो आहे, केरु कंहिंजी ज़िंदगी में न हीअं घिरंदो न आहे त वारो कर मां घिरां। हाणे हिते ई माहौल ॾिठो, हे माई पंहिंजे हिसाब सां कपिड़ा पातियूं वेठी आहे, उहो परियां मायूं वरी शलवार कमीज़ ऐं पंहिंजी ड्रेसिंग में। माना हिते केरु ईअं नथो चए हल वाह तूं कहिड़ा लटा पाता थी, हल वाह तूं कीअं लॻे थो। माना पंहिंजी ख़बर न हूंदी आहे, ॿिए जो ठीको असां मुफ़्त में ज़रूरु खयल हूंदो आहे। बसि असां त सिर्फ़ु तव्हांखे ॿुधायो ॾेखारे सघूं था, फ़ैसिलो तव्हांजो आहे बाबा। कॉल तव्हांजी अचणी आहे, छो त तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हांखे कीअं जीअणी आहे उहा तव्हांखे ख़बर आहे। असांखे जेको सने सुके सस्ते में मज़ो वठिणो आहे या ज़िंदगी खे थोरो ख़ुशगवार माहौल में दिमाग़ खे थोरी ताज़ी हवा ॾियणी आहे, त जीअं इहो कमु करे पियो, पोइ उन जे हिसाब सां देगिड़ो खणी अहिड़े नज़ारनि में पहुची आहियां, ढंढ ते अची चुका आहियूं। हीअ त हलो खणी नज़ारा हिकिड़ो ॿियो कुंड आहे, ओॾे त कोई माण्हू बि न हूंदो आहे। ईअं छड़ो छबर ते मां या ईअं गाहु बीठो हूंदो आहे, सिधो करे चादर विछाए उते वियो, उते बि नज़ारो भलो हूंदो आहे। बाक़ी तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, त ज़िंदगी में चैलेंजिस त हूंदा पिया साईं, ज़िंदगी में इहे चैलेंजिस हूंदा पिया। जेसि ताईं इंसानु जीअरो आहे न, ॾींहुं राति ख़ुशी गम सभु हलंदो पियो। इहो कुदरत जो कानून आहे भाउ मुंहिंजा, को तव्हांजो या मुंहिंजो न आहे। हर कंहिंजी ज़िंदगी में न उन जी सोच जे मुताबिक़ मसइला आहे, ठीकु आहे, चैलेंजिस आहे। इहो कुदरत जो कानून आहे। अगरि मां वटि मेहराण गाॾी आहे त भाउ मुंहिंजा GLI हुजे, GLI आहे त प्राडो हुजे, प्राडो आहे त लैंड क्रूज़र हुजे, लैंड क्रूज़र आहे त जहाज़ हुजे। रब इहा कुदरत पंहिंजो पाण इहा शइ न रखी आहे। बाक़ी जेको इंसान मुश्किलात कंहिंजी बि ज़िंदगी में अगरि उनखे एक्सेप्ट करे थो, क़बूल करे थो पियो, हा यार हे मसइलो आहे त सही, पर हिन मां निकिरां कीअं, कामयाबी उहा त बसि उन जी ज़िंदगी में ई तब्दीली अचे थी पई। बाक़ी चए अबोड़े मां ज़ुल्म आहे, मां नथो कुझु करे सघां, त बाबा वाकई तूं नथो कुझु करे सघे। जेकर मां गरीब आहियां कमाइण ते अचां टाइम लॻंदो, रातो राति कोई न थींदो, टाइम लॻंदो। जेको टाइम ॾींदो, महिनत कंदो, ज़रूरु कामयाबु थी वेंदो। अगरि ज़ीरो थिया त एटलीस्ट हिकु पोइ स्टेप ते वञी पहुचंदो। ज़िंदगानी आहे बा, हल्दी पई हल्दी पई। ऐं ॾींहं राति सिज पंहिंजे हिसाब सां हलंदो पियो, ऐं वहिंवार पंहिंजे हिसाब सां हलंदो पियो। मां हिन दुनिया में रहां न रहां, हे मुंहिंजा बचड़नि जो अगरि नसीब आहे, हिननि जी ज़िंदगानी इहा हलदी पई, रुकंदी कोन। कंहिंजे अचण वञण सां ज़िंदगी रुकंदी कोन अथव, ज़िंदगी पई हलंदी अथव पई, जेसि ताईं हाणे क़यामत अचे, न त हे वहिंवार हलंदो पियो। हिन जे करे भाउ मुंहिंजा कबूतर वांगुरु अखियूं बंदि करण जे बजाए
लाइफ में को मसलो अथव न त उनखे फेस कयो। अगरि मां ग़रीब आहियां त भाउ मुंहिंजा आहियां, हाणे अमीर कीअं थियणो आहे या मुंहिंजी रिसोर्स इनकम घटि आहे हिन खे मां वधायां कीअं। अगरि कोई मां नाराज़ आहे त उन मां के मनायां कीअं। हिकु दफ़ो मनायो, ॿ दफ़ा मनायो, टे दफ़े बि उहा शइ करे थो त पोइ छॾे ॾियो। पोइ चओ भाउ तूं पंहिंजे रस्ते ख़ुशि, असां पंहिंजे रस्ते ख़ुशि। असांजा बचड़ा हेॾे तो ॻोठ में इहा हालत कंदा हुआसीं, हे वरी हिननि छा कयो आहे। ॻोठनि में वाहन जे कपनि ते ईअं कंदा हुआसीं, हे अमरीकी ॿार ॾिसो। हिते बि इहे कॉमन शयूं आहिनि। बाबा तोखे मज़ो अचे थो? छो थो करे ईअं मिटी में किना? हा, असां मां नंढो हूंदो हुअमि न, असां जॾहिं रिवर ते तड़ करणु वेंदा हुआसीं न वाह ते, पोइ साबुण न हूंदो, पोइ असां चवंदा हुआसीं दिस इज़ लाइक अ सोप, साबुण आहे हीअं हणी मैट न हड़े हड़े। इहे साईं वाह वाह, हे ॾिसो अहिड़ा नज़ारा साईं। हिन पैडलिंग जो मूंखे साईं ॾाढो शौक़ु हूंदो त फटो रखी करे बसि इंशाल्लाह वठंदासीं जॾहिं शौक़ु इहो अंत ते पहुतो। बाक़ी हे ॾिसो साईं बचड़नि खे इंजण वांगुरु छिकियूं थो अचेव सफ़ा। इहो अथव साईं भाउ या पीउ पंहिंजी माउ भेण खे, पंहिंजे घर भातियुनि खे कीअं छिके थो पियो पेट सां रसी ॿधी करे। मर्द वीचारे जी बि ज़िंदगी ईअं ई आहे साईं, फैमिली खे पूरी खे ईअं छिकींदो आहे। हिन जे करे साईं असां पंहिंजे वालिद साहिब जा फैन आहियूं। पंहिंजे ॿाहिरनि जो, पंहिंजे वालदेन जो क़दुरु कयो बाबा। ऐं साईं गॾो गॾु शेयर थींदो हले, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। काफ़ी दोस्त त हाणे इहो ई चवंदा आहिनि साईं तुंहिंजो नारो, हा बाबा शेयर 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 बाबा।